चूंड नतीजन मौसूफ़ मुल्क में गडियल हुकूमत ठहंदे नज़र अची रही है, जेको साथी अक्सरियत ज़ाहिर कंदो उहो ई हुकूमत ठाहींदो। ख्वाहिश आहे त हुकूमत साथी जो अमल जल्द मुकम्मल थी वञे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ हिकु प्रोग्राम में ॻाल्हाईंदे चयो आहे त ईंदड़ हुकूमत जी कामयाबी लाइ दुआ गुआहियूं। ईंदड़ पार्लियामेंट फ़ैसिलो कंदी त हुकूमत कंहिंखे ॾियणी आहे। हुकूमत जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे त अवाम खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे। आम चूंडू जमहूरियत के फ़ाल ऐं बामक़सद बणाइण जो वाहिद ज़रियो आहे। ॾुखियाईनि बावजूदि चूंड अमल लाइ पुरअमन माहौल पैदा कयो वियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पंहिंजे ख़ासि पैगाम में चयो आहे त पुरअमन चूंड अमल खे शफ़ाफ़ बणाइण लाइ कानून लागू कंदड़ इदारनि जो किरदारु पाखण जुगो आहे। चूंडनि में मीडिया, सिविल सोसाइटी, सिविल इंतज़ामिया ऐं अदलिया तामीरी किरदारु अदा कयो। आर्मी चीफ आम चूंडनि ते निगरान हुकूमत, इलेक्शन कमीशन ऐं कामयाब उम्मीदवारनि खे वाधायूं। पीटी अबानी, शाह महमूद कुरैशी ऐं शेख रशीद जूं 9 में वाक़े जे केसनि में ज़मानतूं मंज़ूर। रावलपिंडी जी दहशतगर्दी जी ख़ात्मे वारी अदालत पीटी अबानी ऐं वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जूं 12 केसनि में ज़मानतूं मंज़ूर करे वरितियूं। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद जी हिकु केस में ज़मानत मंज़ूर थी वई। पीपल्स पार्टी लाहौर में अजाला सित इजलास तलब करे वरितो। इजलास जी सदारत अॻूणो सदर आज़म अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कंदा। इजलास में वफ़ाक़ में हुकूमत ठाहिण लाइ चूंडजी आयल पार्टी जे अॻवान सां ॻाल्हि ॿोल करण जे हवाले सां गौर वीचार कयो वेंदो। आम चूंडनि में आज़ाद उम्मीदवारनि जी कामयाबी खां पोइ पीटीआई इजलास तलब करे वरितो। इजलास में बैरिस्टर गोहर असद कैसर, अली मोहम्मद खान ऐं ॿिया शरीक थींदा। इजलास में ईंदड़ वफ़ाक़ी सूबाई हुकूमत ठाहिण मुख़्तलिफ़ सियासी जमातनि सां इत्तेहाद ते गौर कयो वेंदो। क़ौमी असम्बली जे 265 सीटनि मां 250 जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा जारी। आज़ाद उम्मीदवार 99 सीटनि सां सभिनी खां अॻिते, मुस्लिम लीग नून 71 सीटनि सां ॿिए ऐं पीपी 53 सीटनि सां 3 नंबर ते, MQM 17, काफ लीग 3, JYP ऐं IPP 2 सीटूं हासिल कयूं। सिंध में पीपल्स पार्टी चौथों भेरो हुकूमत ठाहिण लाइ तयार। सिंध असम्बली जे समूरनि 130 सीटनि जा नतीजा मुकमल। PP 84 सूबाई सीटनि सां पहिरीं नंबर ते अची वई। MQM 28, आज़ाद उम्मीदवार 14, GDA जमात इस्लामी 2 सीटूं हासिल कयूं। पंजाब असम्बली जे 296 सीटनि मां नून लीग 133 सीटनि ते कामयाब थी वई। आज़ाद उम्मीदवार 128 सीटनि सां ॿिए नंबर ते, PP 10 सीटनि ते कामयाबी माणी। मुस्लिम लीग काफ 8, TLP, मुस्लिम लीग ज़िया ऐं इस्तिक़ाम पार्टी हिकु सीट खणी सघी। पंजाब असम्बली में नून लीग हुकूमत ठाहिण वारी पोज़ीशन जे वेझो पहुची वई। KP असम्बली जे 133 सीटनि मां 90 सीटनि ते आज़ाद उम्मीदवार ते कामयाब। नून लीग 5, PP जमात इस्लामी 4 सीटूं हासिल करे सघी। बलोचिस्तान असम्बली में 51 सीटनि मां पीपल्स पार्टी 11 सीटूं खटी सभिनी खां अॻिते। नून लीग 9 सीटनि सां ॿिए ऐं JYP 8 सीटनि सां 3 नंबर ते मौजूद। 6 आज़ाद उम्मीदवार बलोचिस्तान अवामी पार्टी 4, BNP बेंगल, BNP अवामी ऐं जमात इस्लामी हिकु सीट माणी सघी। अमेरिका जो नए पाकिस्तानी हुकूमत सां गॾिजी कमु करण जो ऐलान। चूंडनि में लखे पाकिस्तानियुनि पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। गॾियल मुफ़ादनि खे अॻिते वधाइण, जमहूरी इदारनि खे तक़वियत ॾियण, सियासी भाईवारी वधाइण जी कोशिश कंदासीं। अमेरिकी पढ़ी खाते जे तर्जुमान मैथ्यू फिलर जी ब्रीफिंग।
बरतानिया पाकिस्तान की नई हुकूमत से गॾु कम करण जो ख्वाहिशमंद चूंडनि में शफ़ाफ़ियत बाबत ख़दशनि जो इज़हार। अफ़सोस आहे त समूरे जमातनि खे बाज़ाब्ता तौर ते चूंडनि में हिसो वठण जी इजाज़त न ॾिनी वई। कुछ अख़बारनि खे रोकण ऐं चूंडनि निशान ॾियण लाइ क़ानूनी ज़ाब्ता इस्तेमाल कया विया। बरतानवी पढ़ी वज़ीर डेविड कैमरून जो बयान। प्यारो स्टेशन में होलसेल दुकान की छित भने चोरी कई वई। अणसुञातल जो शाही बाज़ार में होलसेल की दुकान की छित पटे रोक रक़म ऐं सामान चोरी करे विया। मुतासिर दुकानदार मूजिब 2 महीना अॻु चोर दुकान मां लखे रुपए की चोरी करे विया हुआ, जेका अञा ताईं वापस न थी आहे। गोसपुर में अगवा थियल 2 ॼणा बाज़ियाब न थी सघिया। वासिन खां 20 लख रुपया भूंग तलब। 10 ॾींहं अॻु अगवा थियल शागिर्द मुर्तज़ा बिजाराणी ऐं सनाउल्ला शेख खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। मुखियुनि जे वासन मूजिब धाड़ेलनि मुखवी नौजवाननि जी आज़ादी जे लाइ 20 लख रुपया भूंग तलब कई। नोटिस वठी मुखवी खे बाज़ियाब कराए वञे।